अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक मां। वालेकुम अस्सलाम, खैर मुबारक तव्हां के भी ईद मुबारक पुत्र। खैर मुबारक वरना छा हाल आहे? ख़ुशी खेरा? खैर दुआ बाबा, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? खेरा कीअं अचण दियो? वरना तोखे ईद मुबारक ॾियण आयासीं। हा बाबा, हा वे वे हेॾो वे। छोकिरा हेॾे आ, हेॾे। जी बाबा। पुट वञ, महिमान जे लाइ किलो मिठाई जो तो वठिया। हाँ तो बाबा ठीक है। जल्दी अच। पुट वठी आ मिठाई। बाबा मिठाई वारे ॾे वेमो, मिठाई वारे खे चयमि किलो मिठाई जो ॾे। अच्छा। मिठाई वारो चए तो कहिड़ी मिठाई ॾियां तो अहिड़ो मिठाई ॾियां सफ़ा मखण जहिड़ी। अच्छा। पोइ वरी सोचियमि मां छो न मां वञी मखण वठां। अच्छा। पोइ वरी मखण वारे ॾे वियुमि। अच्छा। सम्झी न? पोइ मखण वारे खे चयमि पोइ किलो मखण जो ॾे। सम्झी न? मखण वारो चए अहिड़ो मखण ॾियां तो अहिड़ो सफ़ा ईअं माखी जहिड़ो। अच्छा। पोइ छा वरी पोइ वियुमि माखी वारे ॾे। माखी वारो चए अहिड़ी माखी ॾियां तो अहिड़ी माखी सफ़ा पाणी जहिड़ी साफ़। पोइ छा, पोइ मां सोचियमि जो पाणी त पोइ घर में बि आहे। अच्छा। छो न महिमान खे पाणी पीआरूं, घर में बि आहे। पुट एॾो जो पंधु कयो अथई, पंधु करे करे थकिजी त पियो हूंदे, तुंहिंजी चौंपल बि घसिजी वई हूंदी। बाबा जेॾी महिल वञा पियो न मिठाई वठणु, चौंपल ई महिमान जी पाए वियो। हाँ?